अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां भाॼी जी तरकीब शेयर कयां थी। हीअ आहिनि सेम जूं फरियूं। ही मूं साफ़ करे धोई कटे रखियूं आहिनि। ऐं सेम जूं फरियूं कीअं कटजनि, कीअं साफ़ कजनि, उन्हनि खे धोइण जो तरीक़ो छा आहे, इहा वीडियो मां इन खां पहिरियों शेयर करे चुकी आहियां। उनजो लिंक मां हिन वीडियो जे हेठां ॾेई छॾींदमि, तव्हां ॾिसिजो। मैं इससे पहले सेम की फलियों को काटने, छीलने और धोने का तरीका बता चुकी हूँ। अगर आप देखना चाहेंगे तो मैं इसको इस वीडियो के नीचे उसका लिंक दे दूंगी, आप देख सकते हैं। तो ये सेम की फलियाँ अपनी ज़रूरत के हिसाब से उनको अच्छी तरह धोकर छील काट कर रख लें। टमाटर हैं ये 3 दरमियाने साइज़ के, ये 2 बड़े आलू हैं। और मसालों में जो है वो नमक और मिर्चें हस्बे ज़ायका, आधा टीस्पून धनिया और ज़रा सी हल्दी, थोड़ा सा पानी तो चाहिए होगा। और ये धनिया और मिर्चें हम आखिर में डालेंगे, ठीक है। सो ही 3 टमाटर हैं ऐं 2 पटाटा मूं छिले रखिया आहिनि। उन खां अलावा मसालनि में लूणु मिर्च पंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़, हिकिड़ो अधु टीस्पून धाणा आहिनि पीठल ऐं थोरी हैड ऐं पाणी खपंदो असांखे। उन खां अलावा हिन पासे हिकिड़ो वॾो बसर कटे दाग करे उनमें मूं थोड़ा पानी विझी छॾियो आहे। एक बड़ी सी प्याज को काटा है, ब्राउन करके थोड़ा पानी डाल दिया है मैंने। अब सबसे पहले हम इसमें ये मसाले डालेंगे। इन्हनि मसालनि सां गॾु असां इनमें टमाटर भी विझंदासीं। थोड़ी देर हम इनको पकाएंगे ताकि टमाटर जो है वो अच्छी तरह से नरम हो जाएं, गल जाएं। उसके बाद हम इसमें बाकी सब्जियां डालेंगे। सो असां इनके झटकन पचायूं था थोड़ी देर जे लाइ, जेसिताईं टमाटर ॻरी वञनि। हल्की बाहि ते इनखे छॾियूं था, मोड़ खे चेक कयूं था। टमाटर ॻरी विया आहिनि ऐं हाणे असां हिन में बाक़ी 2 भाॼियूं विझी हिनखे भुञंदासीं। अब ये 2 सब्जियां हम डाल देंगे इसमें, और ये कटे हुए आलू। पीसेस आप अपनी मर्ज़ी से कर सकते हैं, फलियों के भी और आलू के भी। सो तव्हां हिननि फरियुनि जा, सेम जी फरियुनि जा ऐं पटाटनि जा तव्हां टुकड़ा जेके आहिनि पंहिंजी मर्ज़ीअ सां कटे था सघो। हाणे 2 मिंट असां हिनखे भुञंदासीं त जीअं असांजो बसर ऐं टमाटर चङी तरह सां ॻरी वञे भुञण जे दौरान। ऐं पोइ असां हिन में थोड़ो पाणी विझी हिनखे दम ॾेई पचाईंदासीं। अभी 2 मिनट में थोड़ी सी आग तेज़ करके मैं इसको भून लेती हूँ और फिर थोड़ा सा पानी डाल के इसको हल्की आंच पे पकाएंगे, दम वाली आंच पे, ताकि ये अच्छी तरह से गल जाए। हिनखे मां चङी तरह भुनी वरतो ऐं तव्हां ॾिसो त हिनजो तेल अलग थो नज़र अचे। भून लिया है अच्छी तरह से, ऑयल इसमें से बिल्कुल अलग नज़र आ रहा है। तो अब हम इसमें डालेंगे पानी, इतना पानी कि जिसमें सिर्फ ये डूब जाए। इसके ऊपर पानी नहीं आना चाहिए, लेवल पे होना चाहिए, ठीक है। पानी एतिरो विझंदासीं जेको हिन भाॼीअ जे लेवल ते बीह सघे, हिन खां वधीक न। ऐं जेकॾहिं तव्हांखे रस ठाहिणी हुजे त थोरो वधीक पाणी विझो। अगर तव्हांखे बिल्कुलु भुगल ऐं खुश्क रखिणो आहे तो पानी घट विझो। शोरबा बनाना चाहें तो पानी थोड़ा सा ज़्यादा डालें, और अगर आपको खुश्क और भुना हुआ चाहिए पानी कम डालें। अभी इसको 2 मिनट में तेज़ आंच पे बॉईल करूँगी, उसके बाद ढक्कन लगाकर आंच हल्की कर दूँगी, ठीक है। 2 मिनट मां हिनखे तेज़ बाहि ते रखां थी, बॉईल थे चङी तरह। उन खां पोइ हिनखे दम ॾेई हल्की बाहि ते छॾे ॾींदसि। मोड़ खे चेक था कयूं, ही काफ़ी मुझे ख्याल में ॻरी विया आहिनि पटाटा, आधे से ज़्यादा गल चुके हैं आलू। अभी इसको मैं दम पे ही छोड़ दूँगी और इसमें मैं डाल देती हूँ हरी मिर्चें, ताकि इनकी खुशबू जो है अच्छी तरह से सालन में रच जाए। तो जेकॾहिं तव्हांखे तेज़ मिर्च वणंदा हुजनि त तव्हां हिननि खे कटे बि विझी सघो था, तव्हांजी मर्ज़ी आहे। कटे विझो या सॼा विझो। सो मां सॼा थी विझां, हिनखे वरी दम ते थी रखां। मिर्चें डालने के बाद मैंने इसको फिर दम पे रखा था, और अब मैं इसकी आग बंद कर रही हूँ। बाहि मां हिनजी बंद थी कयां। मिर्च विझण खां पोइ तक़रीबन 7-8 मिंट मां हिनखे दम ते रखियो आहे। पटाटा ॻरी विया आहिनि बिल्कुलु, ऐं मां हिन में हल्की रस छॾी आहे, तो थोड़ी देर में पटाटा ही रस चुही वेंदा, ठीक है। मैंने ज़रा सा इसमें शोरबा छोड़ दिया है, क्योंकि थोड़ा रखने के बाद जो है वो जज़्ब कर लेते हैं आलू, सारा जो पानी होता है। इस तरह के सालन को हमेशा पकाने के बाद कोई 10-15 मिनट के लिए आग बंद करने के बाद छोड़ देना चाहिए, ताकि ऑयल जो है अच्छी तरह ऊपर आ जाए और सेट हो जाए सालन जो है बिल्कुल। तो हमेशा जॾहिं थोड़ी घणी रस हुजे कंहिं बोड़ में, त उनखे पचाइण खां पोइ
बाहि बंदि करे 10-15 मिंट छॾे ॾिजे त जीअं रस जेका आहे उहा चङी तरह घाटी थी वञे ऐं तेल जेको आहे उहो मथां अची वेंदो, बोड़ जी हिकिड़ी सुहिणी शिकिल निकिरी ईंदी आहे। सो हाणे हिन में मूं बाहि बंदि करण खां पोइ सावा धाणा मिलाया आहिनि। हाणे असां हिनखे डिश में कढूं था। अभी इसको मैं निकालूंगी डिश में। हरा धनिया अपने टेस्ट के हिसाब से, कि अब ज़्यादा कुछ किसी को ज़्यादा अच्छा लगता है, किसी को कम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। छोटी सी मेरी कढ़ाई रेडी है, इसमें डाल रहे हैं सिंधी में असां चवंदा आहियूं तई। ये नंढड़ी मुंहिंजी तई आहे जंहिंमें मां ही बोड़ कढां थी ऐं मूंखे उमेदु आहे तव्हांखे हीअ तरकीब वणंदी। ॾाढो टेस्टी, सेहत बख़्श ऐं घटि मिर्च मसाले में पकल बोड़ आहे। सो खाइण में भी ॾाढो मज़ेदार आहे, हज़म करण में भी मज़ेदार आहे। ये भाजियूं सियारे में अचनि थियूं त इन्हनि जो पूरो पूरो फ़ाइदो खणणु घुरिजे। तो अगर आपको अच्छा लगा हो ये सालन की तरकीब तो आप ज़रूर कमेंट करें, वीडियो को लाइक करें, शेयर करें, चैनल सब्सक्राइब करें। ज़िंदगी रही तो मुस्तकबिल में और बहुत कुछ मैं शेयर करना चाहूँगी, फिर आप मेरी वीडियोज़ आसानी से देख सकेंगे। हमेशा चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, छो त प्यार सां जॾहिं खाधो पचाईंदो न उहो ॾाढो लज़ीज़ थींदो आहे। इहो मुंहिंजो तजुर्बो आहे। हिनखे मां थोरो गार्निश कयां थी, ज़रा सा मैं इसको गार्निश कर लेती हूँ, क्योंकि वो आँखों को जब अच्छा लगता है जो भी खाना हो तो खाने में भी अच्छा लगता है। अल्लाह से तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो हमेशा। ऐं जॾहिं बि खाधो पचायो पंहिंजे ख़ानदान लाइ इंतिहाई प्यार सां पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी सुठी रेसिपी सां, कंहिं सुठी तरकीब सां, कंहिं सुठी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।